मां तव्हांखे हिकिड़ी ॾाढी सुंदर घटना ॿुधायां। असां हाणे गुजरात वियासीं त उते असां भगवान डाकोर जी जा यानी भगवान रणछोड़ भगवान कृष्ण जा दर्शन करे आयासीं। उतां जी हिकिड़ी कथा ॾाढी प्रसिद्ध अथव जेकी भक्तमाल जी कथा आहे। हिकिड़ो भक्त हुयो भगवान जो, हुनजो नालो हुयो रामदास बोढाना। द्वारिका खां परे रहंदा, जाते अॼु डाकोर आहे शहर, उनजे आसपास ही रहंदा, उते ही रहंदा। नियम हुयो हर एकादशी ते पैदल वेंदा द्वारिका, पंध हर एकादशी ते। चओ जय श्री कृष्ण। और भगवान द्वारिकाधीश जा दर्शन कंदा। कई साल थी विया उन्हनि खे नियम कंदे हर एकादशी ते, चाहे काथे हुजनि, सभु कमकार छॾे, सभु दुनियादारी छॾे करे वेंदा एकादशी जे ॾींहुं भगवान जा दर्शन करण। कई साल थी विया। हाणे त ईअं सम्झो कि भक्त जे मन में त प्यास हुई हर एकादशी ते कि मां दर्शन कयां, पर कथा में लिखियल आहे कि हर एकादशी ते भगवान भी इंतजार कंदा कि रामदास ईंदो। चओ हरे राम। हाँ, भगवान मुस्कुराईंदा, अॼु मुंहिंजो भक्त ईंदो, मां हुनजा दर्शन कंदुमि। कंदे कंदे इहो नियम कंदे कंदे कई साल गुज़री विया। बुजुर्ग अवस्था अची वई त हिकु ॾींहुं भगवान आवाज़ ॾिनी मूर्तिअ मां, अरे रामदास जी प्रभु। अरे भाई एॾनि सालनि खां तूं अचे थो, हाणे हिकु कमु कर भाई, न अच, एॾी थकावट लॻंदी हूंदी तोखे, पैदल ईंदो आहे तूं पंहिंजे शहर खां द्वारिका, घोड़ा गाॾी बि न पैदल। हाणे कमु कर भाई, ठीकु आहे, एतिरा साल तूं नियम निभायो, कोई ॻाल्हि न आहे, हाणे तूं न ईंदो कर भाई। भगवान चयो। भक्त थोरो नाराज़ थी वियो, भगवान खां चयो, वाह प्रभु, मां तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? अरे छो भाई छो थो चए कि मां चुपचाप अचां थो, मूंखे अचणु ॾियो न। हाँ, जेसि ताणी शक्ति आहे मां त चाहियां थो कि मुंहिंजा प्राण बि ईअं ई निकिरनि कि एकादशी जो ॾींहुं हुजे ऐं तव्हांजो दर हुजे। चओ हरे राम। तव्हां चओ था न अच, इहो ठीकु न आहे प्रभु, ईअं न कयो। भगवान चवनि था, न भाई मां तुंहिंजे सुख लाइ थो सोचां, मूंखे कहिड़ी कमी आहे, तूं अच भाई, असांखे त सुठो ई लॻंदो तोखे निहारींदासीं, पर मां तुंहिंजे लाइ थो सोचां, तूं आराम कर, बुजुर्ग अवस्था थी वई आहे। चओ हरे राम। न न प्रभु, मां त ईंदुमि, मूंखे त हर एकादशी ते तव्हांजा दर्शन खपनि, या त कोई अहिड़ी व्यवस्था कयो कि हर एकादशी मूंखे दर्शन मिले। तॾहिं भगवान चयो, पोइ हिकु कमु कर, मूंखे हितां चुराए वठी हल, मूंखे ई पंहिंजे नगर वठी हल, पोइ एकादशी जा हर ॾींहुं तूं मूंखे निहारजां, मूंखे बि हिते मज़ो नथो अचे, मां बि तोसां गॾु हलणु थो चाहियां। द्वारिकाधीश भगवान चवनि था, मूंखे वठी हल भाई। चए थो, न न प्रभु, ये त गड़बड़ थी वेंदी, सभु पंडा पुजारी अची मूंखे मारींदा। चयो, अरे न भाई, ईअं कुझु न थींदो, तूं वठी हल। हाणे चवनि था, न हिकु कमु कर, अगली एकादशी में ईंदे न त पैदल न अचिजांइ, बैलगाॾी खणी अचिजांइ। ऐं मां तोखे ॿुधायां थो, हिन समय ते मां तयारु रहंदुमि, खिड़कीअ मां टपो ॾींदुमि, सिधो तुंहिंजी बैलगाॾीअ ते वेहंदुमि, तूं मूंखे वठी हलजांइ। चओ हरे राम। ठीकु आहे प्रभु। हाणे उहो भक्त बि सम्झी वियो कि भगवान बि मन ठाहे वेठा आहिनि, हाणे उहे हिते न रहंदा, मूंसां गॾु ई हलंदा। अगली एकादशी आई, वो भक्त पहिरों बार बैलगाड़ी खड़ी आयो। सब मानू पूछन, अरे रामदास आज बैलगाड़ी लाए हो, वैसे तो पैदल आते थे। तो सभिनीनि खे बहानो कनि, हा हा कुछ जरूरी कम हुयो, सामान खणी वञणो भाई, तॾहिं बैलगाड़ी खणी आयो आहियां। रात थी, मंदिर में कीर्तन भजन थियो, भक्त रामदास दर्शन कयो भगवान जो, भगवान द्वारिकाधीश जो। भगवान इशारो कनि, भाई टाइम याद अथई न? चवनि था, हा प्रभु सब याद आहे, सब याद आहे। समय थियो, मंदिर बंद थियो, पट बंद थी विया, सब पुजारी ॿाहिरि हली विया, पूरो मंदिर बंद थी वियो। उन ई समय ते भक्त रामदास बोढाना खणी आया पंहिंजी बैलगाड़ी, खिड़कीअ जे ॿाहिरि ठीकु लॻायूं ऐं भगवान मूर्तिअ मां सचल थी विया। ये सच्ची घटना द्वारिका जी अथव भाई। भगवान सचल थी विया, अची सिधो भगवान खिड़कीअ मां टपो ॾिनो, हिकिड़ो कारो कंबल पातो ऐं सिधो अची बैलगाड़ी ते वेठा। चयो, हल भाई हाणे तूं मूंखे वठी हल। चओ हरे राम। काथे कोई रोकई, तूं बिहार जाई न गाड़ी, हलंदो हल जा। ठीकु आहे प्रभु। जल्दी जल्दी गाड़ी अॻिते वधाई, बैलगाड़ी, भक्त अॻिते अॻिते, भगवान पोइते वेठा आहिनि, बढ़िया ॻाल्हाईंदो ॻाल्हाईंदो भगवान सां वञे थो। एतिरी में सुबुह थी वई, डाकोर पहुता, जाते अॼु भगवान विराजमान अथव। चओ जय श्री कृष्ण। उते पहुता, नदी जो किनारो। एतिरे में सुबुह थी, पुजारी सभु आया। पुजारिन ॾिठो, अरे असांजा भगवान गायब आहिनि, मंदिर मां मूर्ति गायब, द्वारिकाधीश जी। हलो थी वियो, सभिनीनि खे जगायूं, पूरा नगरवासी उथी विया। भाई छा थियो? कल्ह कुझु अलॻि घटना थी आहे? चयो, हिकिड़ी घटना अलॻि थी आहे। छा? रामदास एॾनि सालनि खां पंधु ईंदो, बैलगाड़ी में आयो।
और चए बि पियो कुछ जरूरी सामान खणी वञिणो आहे, पक्को उहो ई चुराए वियो हूंदो। चए भाई काथे रहंदो आहे? चए डाकोर में रहंदो। हलो सब पुजारी निकता ऐं डंडा खणी करे गॾु निकता। चओ हरे राम। भगवान खे हिकु जॻह ते भक्त उते बैलगाॾी बीहारी। भगवान त सम्झी विया। भगवान चयो भैया अचई था? केरु था अचनि प्रभु? चई सभु पंडा पुजारी अचई था। चई उहे छो था अचनि? चई लठियूं बि खणी अचई था। चओ हरे राम। हाँ भगवान चयो मूंखे हिते लिकाए छॾ भाई जल्दी। हिकु जॻह ते भगवान खे लिकाए छॾियो। अॼु बि उहा जॻह अथव। असांजा बलराम भैया ॿ टे ॾींहं पहिरियों उते दर्शन करे आया। चओ हरे राम। उते भगवान खे लिकाए छॾियूं। पंडा पुजारी आया, सब अची पहुता। ॾिठूं बैलगाॾी बीठी आहे पर बैलगाॾी ते कोई कोन्हे। ऐं भगवान वरी एॾी लीला कई, पंहिंजो पीताम्बर उते ई छॾे विया। हे भगवान ईअं ई अथव, भक्त काथे न बि फसे उनखे फसाईंदा आहिनि। चओ हरे राम। पीताम्बर छॾे विया उते ई की अञा ख़बर पए भगवान हिन वटि ई आहे। पुजारिन ॾिठो, चई भगवान जो पीताम्बर आहे, कल्ह असां ई पातोसीं, भगवान काथे आहिनि? पोइ चए मूंखे ख़बर ई कोन्हे। चओ हरे राम। पुजारिन खे आयो गुस्सो। चयो तूं असांजे भगवान खे चुरायो ऐं तुंहिंजी एॾी हिम्मत। हिकिड़े पुजारी खे आयो गुस्सो, सिधो डंडो हई। पुठी ते ॾाढी जोरदार डंडो लॻो। संत कथा में ॿुधाइनि पिया कि डंडो लॻो कंहिंखे? भक्त रामदास बोडाना खे। आवाज़ थोरो परियों खां आई, चीखण जी आवाज़ थोरो परियों खां आई। चओ हरे राम। जाते भगवान लिखियल हुया। ॿियो डंडो लॻो, वरी आवाज़ आई। ॾाढा डंडा हयऊं भक्त खे, ॾाढो ॾाढो सतायो उनखे, पर आवाज़ परियों खां अचे। कोई पुजारी चयो भैया आवाज़ हेॾां थी अचे चिलाइण जी, ईअं थो लॻे कोई हेॾे बि मार थो खाए। थोरो अॻिते विया त उते नदी जो किनारो हुयो जाते भगवान खे लिकाए रखियो हुयो। साध संगत जी उहो नदी जेकी आहे उहो जल लाल थी वियो रक्त सां। चओ जय श्री कृष्ण। घबराइजी विया पुजारी। ॾिठऊं त जाते भगवान जी मूर्ति हुई पुठीअ मां रक्त पियो वहे। चओ हरे राम। डंडा लॻा कंहिंखे? भक्त खे। पर उहो दुख, उहो कष्ट सहन केरु कयो? भगवान। पुजारी घबराइजी विया कि अरे भाई डंडा त उन खाधा, रक्त हेॾे भगवान जो थो वहे। रामदास बोडाना रोए। तॾहिं भगवान आवाज़ ॾिनी ऐं क्रोध में आवाज़ ॾिनी। चयो भैया हे मूंखे कोई चुराए नथो वञे, मां ई हिन सां गॾु पियो वञा। चओ हरे राम। मूंखे न रहणो आहे तव्हां सां उते। भगवान मूंखे न रहणो आहे, मूंखे तिन भक्त सां रहणो आहे। हे जाॾे वठी हले। भजन ॻाईंदा आहियूं, जहां ले चलोगे वहीं मैं चलूंगा। हे कोई भक्त नथा ॻाइनि, मूंखे लॻंदो आहे भगवान भक्तनि जे लाइ था ॻाइनि। भैया जाॾे वठी हलंदो मां हलंदुमि। हा जीअं राईंदो मां रहंदुमि। कबट में रहायो, ॿाहिरि मंदिर में रहायो, थैले में विझी घुमायो, काॾे बि हलो मां हली हलंदुमि। जेको खारायो मां खाई वठंदुमि। जहां नाथ रख लोगे। चओ हरे राम। भगवान चवंदा मूंखे न रहणो आहे तव्हां सां। तव्हां मूंखे नथा चाहियो, मूं मां था चाहियो। चओ जय श्री कृष्ण। कि भगवान जा दर्शन करण लखे माण्हू अचनि, भेटा चढ़ाए वेंदा, असांजो घर परिवार बढ़िया हलंदो। पुजारी की था चवनि भगवान तव्हां मूंखे नथा चाहियो, मूं मां था चाहियो। हे भक्त मूंखे थो चाहे, मां हिन सां रहंदुमि। सभु माफ़ी घुरण लॻा, प्रभु माफ़ कयो। पर ईअं कीअं कमु हलंदो? असां हज़ारे पुजारी तव्हांजे मंदिर जी सेवा था कयूं, असांजो बराबरि घर परिवार तव्हांजे कारण थो हले, त कीअं हलंदो? भगवान चवंदा उहो सभु मूंखे न ख़बर आहे भैया, मां हिन भक्त सां रहंदुमि। हिकु कमु कयो। जी प्रभु आज्ञा कयो। भगवान चवंदा मुंहिंजे बदिरां मुंहिंजे वजन जो, मुंहिंजे भार जेतिरो तव्हां सोन हिन भक्त खां वठी वञो। चओ हरे राम। ऐं उहो भक्त वीचारो मथो पकड़े, उहो चए जंहिंखे सोन ॾियणो आहे उनखां त पुछो। हा मां ग़रीब माण्हू, मूं वटि कुझु आहे कोन, मां तव्हांखे सोन काथो ॾींदुमि? वरी भगवान जेतिरो भारी। पंडितनि पाणनि में मीटिंग कयूं, चयूं हा असांजा भगवान भारी त ज़बरदस्त आहिनि, मूर्ति ॾाढी भारी त आहे, एतिरो सोन त मिली वेंदो कि असां सभिनीनि जो घर परिवार बढ़िया हली वेंदो। प्रभु हिकु कमु कयो, असांखे सोन ई ॾियो। चओ हरे राम। भगवान चयो भक्त जी सोन ॾियो। चयो प्रभु काथो आणियां, मूं वटि कुझु आहे ई कोन, बैलगाॾी बि मां किराए जी खणी आयो आहियां, मां वटि ॿियो कुझु कोन्हे। भगवान पैसो पाई, घर में बि कुझु बि अहिड़ो सामान कोन्हे कि मां विकिणी करे तव्हां जेतिरो भार सोन हिननि खे ॾेई सघां। अरे कुझु त हूंदो। चई घरवारी जी हिकिड़ी नंढी सी ॾाढी पतली नथ पई आहे। चओ हरे राम। ॾाढी पतली हिकिड़ी नथ पई आहे, बसि उहो ई आहे सोन में, ॿियो कुझु न आहे। भगवान चवनि था जल्दी वञ उहो खणी आ। डुक पाए भक्त वियो। चई प्रभु हिन में छा थींदो? हा हिन में त कुझु बि न थींदो। तव्हांजे गले जो जेको
गुलन जो हार होंदो वो भी इन खां भारी होंदो प्रभु। भगवान चवंदा तू तराजू में मूंखे विराजमान त कर। एक जगह ते भगवान के विराजमान कयो। भगवान चयो ॾिसो भाई मुंहिंजे बराबरि ॾींदो तव्हांखे हे सोन। हो तो खुश पिया थियनि। भगवान जे बराबरि वो नथ रखी तराजूअ ते। चओ जय श्री कृष्ण। त्रिलोकी नाथ भगवान जेको सभिनीनि जो भार खणी वेठा आहिनि प्रभु, जंहिंजे इशारे सां दुनिया हले थी, पंहिंजे भक्त जे उन हिकिड़े छोटे से नथ ते भगवान हल्का पइजी विया। भगवान मथे नथ हेठि। चओ हरे राम। नथ हेठि थी वई, भगवान हल्का पइजी विया। भगवान खिलण लॻा अची भाई मां त चवां पियो बराबरि जो खणी वञो, हिते त मां हल्को थी वियुमि। हाँ खणी वञो नथ। ओ पुजारी रोअण लॻा। चए प्रभु पहिरियों लालच था ॾेखारियो, हाँ वरी बदिले में नथ था ॾियो, हिन में छा थींदो? भगवान ईअं न कयो, दया कयो, तव्हां वापसि हलो, तव्हां वापसि हलो। भगवान चयो न भाई वापसि त मां न हलंदुमि, पर हिकिड़ो कमु करे सघूं था। मुंहिंजा अनेक रूप आहिनि, हे रूप त हाणे हिन सां गॾु वेंदो। हे रूप त हिते डाकोर में ई विराजमान थींदो। भगवान चवनि था ॿियो काॾे न वेंदो। तव्हांखे अगरि द्वारिका में वरी स्वरूप विराजमान करिणो आहे, भगवान चयो पोइ मां हिक मां ॿ थो थी वञा। ओॾी महिल ई भगवान वरी पंहिंजो हिकिड़ो नयो रूप बणायो, नई मूर्ति उते भगवान प्रकट कई। उहो भक्तनि खे ॾिनी, उन्हनि पुजारियुनि खे ॾिनी, वञो हे वञी करे स्थापना कयो द्वारिका में। चओ हरे राम। हाँ प्रभु हे भी ठीक। तो भगवान अॼु भी विराजमान अथव डाकोर में। असां ते कृपा थी, असां हिकु हफ़्तो पहिरियों उते दर्शन करे आयासीं उन मंदिर जो। भगवान खे निहारियो त ईअं लॻंदो कि भगवान कोई मूर्ति रूप में बीठा ई न आहिनि, साक्षात ही बीठा आहिनि पंहिंजे भक्त जे लाइ, पंहिंजे भक्त खे दर्शन ॾियण जे लाइ, या ईअं चइजे पंहिंजे भक्त जो दर्शन करण जे लाइ। चओ हरे राम। अहिड़ा भगवान।